नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम से गड आवां जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकेली अज असां शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में जी सिंध हुकूमत तरफा कोरोना वायरस के बचाव के लिए लॉकडाउन जो ऐलान किया, उन लॉकडाउन के हाँ 32 ॾींहं थी विया आहिनि ऐं नवाबशाह में हिन वक्त जेके 67 केस जेके आहिनि उहे पॉजिटिव आया आहिनि ऐं उहे जेके 67 केस आहिनि उहे तबलीगी जमायत सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि जा आहिनि। जॾहिं त हिकु केस जेको मक़ामी तौर ते ही ॿुधायो पियो वञे त मनुआबाद वारे इलाइक़े में जिते असां मौजूदु आहियूं, तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसंदो त उन इलाइक़े खे सील कयो वियो आहे, त उते उहो केस जेको हुन जे वफ़ात खां पोइ हुनजी टेस्ट कई वई, उन खां पोइ पॉज़िटिव केस आयो ऐं पॉज़िटिव केस अचण खां पोइ उते हिते जी ज़िले इंतिज़ामिया उन इलाइक़े खे सील करे छॾियो आहे। जॾहिं त अॼु असां पंहिंजे सॼे प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त जेके 32 ॾींहं गुज़री विया आहिनि उन हवाले सां जेको ॾियारीअ ते कमु कंदड़ तबिको आहे उहो केतिरो परेशान थियो आहे, या जेके ही मक़ामी लेवल ते ही केस वधनि पिया या नवाबशाह में जेके केस जो तइदाद 67 थी वियो, उन हवाले सां ज़िले इंतिज़ामिया मुख़्तलिफ़ जेके आहिनि से उपाउ वरिता आहिनि। उन सां गॾोगॾु ही जंहिं ॾींहं खां वठी ही कोरोना वायरस हिते सिंध में आई आहे त असांजा जेके डॉक्टर्स आहिनि, पैरामेडिकल स्टाफ आहे, ख़ासि तौर ते पुलिस, रेंजर्स, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ ऐं जेको डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन आहे उहो बि तमामु घणो कमु करे रहे। असांजे जेके फ्रंट लाइन ते जेके हिन जंग सां विड़ी रहिया आहिनि उहे असांजा डॉक्टर्स आहिनि, असांजो पैरामेडिकल स्टाफ आहे, उन सां गॾोगॾु जेकी सिंध पुलिस आहे उन जो बि तमामु वधीक रोल थिए थो त हू वीचारा पंहिंजूं जेके जान जी बाज़ी लॻाए, जान दाव ते लॻाए हू असांजी आवाम जे लाइ हिफ़ाज़त लाइ मौजूदु आहिनि। त असां कोशिशि कंदासीं त उन हवाले सां हिन सॼे प्रोग्राम में उतां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, जेके ॾियारी ते कमु कंदड़ माण्हू परेशान थिया आहिनि, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सां ॻाल्हि ॿोल कयूं तो हू इन हवाले सां छा था चवनि। गवर्नमेंट तो अपनी पूरी कुव्वत लगा रही है और अपनी तरफ से ये पूरी कोशिश कर रही है कि जो है ये कोरोना वायरस की वबा जो आई हुई है, जो पूरी दुनिया के अंदर इस वक्त जो लोग इस पे परेशानी के आलम में उससे बचा जाए। लेकिन हमारे यहाँ पर आवाम, आप देखें आवाम के अंदर जो है वो इसको एक मजाक के तौर पर लिया गया है और उस मजाक को आप देखें कि यहाँ पर मजाक के अंदर यहाँ पर कोरोना वायरस का एक पेशेंट यहाँ पर वो नमूदार हुआ और उसके बाद बगैर किसी इंफॉर्मेशन के, बगैर बताए वो पेशेंट जो है कराची चला गया। कराची में उसको इंडस हॉस्पिटल में जो है दाखिल कराया गया और उसकी सडन 3 दिन के अंदर अंदर डेथ हो गई। लेकिन इस कौम का अलमिया ये है कि बजाय ये कि वो यहाँ पर गवर्नमेंट की इजाज़त के साथ यहाँ नवाबशाह आते, लेकिन उन्होंने जो है वो प्राइवेटली गाड़ी करके और नवाबशाह का रुख किया और रिपोर्ट्स में ये बताया कि हम ये हैदराबाद जा रहे हैं, लतीफ़ाबाद, लेकिन उन्होंने गलत बयानी से काम लिया। मुझे जो बात पता चली, सुनने में आया कि जो ताबूत था उस ताबूत को भी रास्ते के अंदर गायब कर दिया गया और लाश को प्लास्टिक की शॉपर में लपेट कर और नवाबशाह लाया गया। और यहाँ के लोगों के लिए भी एक परेशानी का आलम यह है इस वक्त लॉकडाउन की सूरत हाल तो अपनी जगह, लेकिन कोरोना वायरस की वजह से यहाँ पर जो है नवाबशाह के अंदर, खसूसन हमारे इलाके में मनुआबाद के अंदर जो खौफ व हरास फैल चुका है इस डेथ बॉडी के आने के बाद। के लिए क्या मैसेज दें? हमारा आवाम के लिए मैसेज है कि इस लॉकडाउन को फॉलो करें और कोरोना वायरस की वबा से अगर बचना है तो उसके बचत के लिए यही है कि अपने अपने घरों में महसूर हो जाएं। नाज़रीन, जेको सिंध हुकूमत कोरोना वायरस जे बचाव लाइ जेको लॉकडाउन कयो आहे उनखे 1 महीनो 2 ॾींहं थी विया आहिनि। हिन वक़्तु असां टेलर मार्केट में मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसंदो त मुकमिल तौर ते बंदि आहे ऐं उहे टेलर मास्टर जेके आहिनि से सख़्तु फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारनि था। उन्हनि जे दुकान ते जेके मज़दूर बि कमु कनि था, जेके सिलाई कनि था या ॿियो कमु कनि था, उहे बि मुतासिर थिया। उन खां पुछंदासीं त छा सूरत हाल आहे? सर, सूरत हाल इहा आहे त मुसलसल महीनो थियो असांजो लॉकडाउन आहे। 18 तारीख़ खां वठी लॉकडाउन में वेठा आहियूं थिया ऐं उन सां छा आहे त मुसलसल ज़िले इंतिज़ामिया या सिंध गवर्नमेंट चए थी असां SOPs ठाहियूं था, पर SOPs ठाहींदे बि त उन ते अमल छो नथा कयो वञे। तक़रीबन असांजा नवाबशाह में जेके आहिनि 500 दुकानदार रजिस्टर्ड आहिनि, उन जा असां वटि मुलाज़िम आहिनि त हिकिड़े दुकानदार असां 10 मुलाज़िम ऐं इवन मुंहिंजे दुकान ते 10 त अहिड़ा 10 मुलाज़िम 5 असांजा 5000 मुलाज़िम जेके आहिनि उहे बेरोज़गार थिया आहिनि। तव्हां उन्हनि जी मदद त नथा कयो, घटि में एतिरो आहे त उन्हनि जी घटि में घटि रोज़गार खोलणु ॾियो, रोज़गार खोले पंहिंजे बच्चनि जो रोज़ी कनि। अच्छी जेको हुकूमत चयो त बाबा SOPs त तव्हां कमु कयो, रश न कराए, पोइ उन ते नथा खोलनि। SOPs जो माना इन्हनि हिकिड़ो मश्करी ठाहे छॾी आहे।
अॼु खोलींदासीं सुभाणे खोलींदासीं, छा असां बचनि ख़राब महीनो थियो आहे असां घरनि वेठा हिकिड़ो घणा माण्हू बेरोज़गार थिया हूंदा तव्हांजा? सर तक़रीबन हींअर मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त असांजा 500 दुकानदार रजिस्टर, हुन में 5000 मुलाज़िम असांजा बेरोज़गार थिया आहिनि। पहिरियां त बाबा 1 महीनो त थी वियो आहे मथे, हाणे जेको दुकानदार त हूअं ई हिन जे आसिरे ते हले पियो थो। ॿियो असां वटि लेबर हूंदी आहे, कारीगर हूंदा आहिनि, 10 कारीगर आहिनि। हाणे उहो डेली बेस ते कमाइण वारा, डेली बेस ते खाइण वारा, उन लाइ तमामु इंतिहाई जेको आहे सो अफ़सोस जी ॻाल्हि कढी थी पए। फाका खसी जो टाइम थी वियो आहे। कोई कष्ट कारीगर आहिनि जेके बीमार भी थी विया आहिनि, गर्भवती बीमार थी विया आहिनि, सोचो सोचो परेशानी में। हम जो अपना कारोबार करते हैं वो इसी महीने के बेसिक पे हम पूरे साल का इस पे हम ना एस्टिमेट करते हैं। पूरे साल हमें इसी का इंतज़ार रहता है कि एक रमज़ानुल मुबारक आएंगे, हम अपना कारोबार, हम क्या, हमारे बच्चे, हमारे पास जो काम करने वाले जो जितने भी लेबर है, किसी भी दुकान पे चले जाएं, कम से कम एक दुकान पे 8 से 10 उन 8-10 के पीछे भी अगर देखा जाए तो 3-4 उस बंदे का है। इससे अंदाज़ा करो कि हमारे मुल्क में कितनी बेरोज़गारी। ये हमारा रमज़ानुल मुबारक का जो सीज़न आता है, इसमें हम अपना सारे पूरे साल का लाहेमल तैयार करते हैं और उसके बाद हमारी ज़रूरियात, दूसरों की ज़रूरियात, आज हम इस मुकाम पर हम फाका कशी पे मजबूर हो चुके हैं। हमारी वज़ीर आला सिंध से भी पुरज़ोर अपील है, जो SOP जो बना रहे हैं कम से कम उस पर तो अमल करो। नाज़रीन, हिन वक़्तु असां वटि चेयरमैन ताजिर इत्तेहाद नवाब शाह कामरान साहब मौजूद है, उनखां पुछंदासीं। सिंध TV जी महिरबानी, इन दुखी सूरत हाल मां तव्हां असांजो मौक़िफ़ वठो पिया। भजन सूरत हाल ॾाढी ख़राबु लॻी पई आहे। 18 मार्च सां लॉकडाउन ते आहियूं। 18 तारीख़ ते 18 मार्च ते 3 बजे खां तक़रीबन असां लॉकडाउन ते आहियूं। ॿियो महीनो स्टार्ट थी वियो। असांजी हिकिड़ी दुकान ते 3-3 4-4 वर्कर आहिनि। असांजी हिते दुकान कमर्शियल एरिया आहे, हिते 50,000 रुपए सां वधीक रेंट आहे। ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे। हाणे जेको दिहाड़ीदार तबिको आहे उनजी दादरसी किथे न किथे थिए पई, पर जेको सफ़ेद पोश असांजो तबिको आहे उनजी ॾाढी हालत ख़राबु आहे। जो ही बरक़रार रहियो लॉकडाउन, त ही जेके नंढा कारोबारी माण्हू आहिनि या जेके नंढा दुकानदार आहिनि, उहे त सख़्तु परेशान थी वेंदा। उनजे रोज़ीअ जो छा थींदो? ॿ ॾींहं पहिरें CM सां मुलाक़ात थी ऐं उन मां कमेटी बि ठही, उन्हनि सां मिनिस्टरनि सां गॾु सिफ़ारिशात मुरतब थी वई आहिनि। अगरि फ़िलफ़ोर उन ते अमल न थींदो तो ही नंढा वापारी आहिनि, पोइ लॉकडाउन तोड़े ई सड़कनि ते अची वेंदा, पंहिंजो दुकान खोली वठंदा। नाज़रीन, हिन वक़्तु असां मोबाइल मार्केट में मौजूदु आहियूं, जिते मोबाइल एसोसिएशन जो सदर मौजूदु आहे। हिन लॉकडाउन जे करे जेको 1 महीने खां मथे थी वियो आहे, जिते हर ॾियारी वारो तबिको परेशान थियो आहे, उते ही बि सख़्तु मुतासिर थिया आहिनि। छाकाणि त हिते जेके मार्केटनि जंहिंमें दुकाननि जी जेकी किरायो आहे उहो 20 खां 50,000 ताईं किरायो आहे। उनखां अलावा ॿिया बिजली जा बिल ऐं खोड़ सारा हिन जा अख़राजात आहिनि। हिननि जे दुकाननि ते कमु कंदड़ ॾियारीअ वारा माण्हू बि हज़ारनि जे तइदाद में मुतासिर थिया आहिनि। त हिन खां पुछंदासीं त जेकर हीउ लॉकडाउन वधीक रहियो तो छा सूरत हाल, क्या सूरत हाल बनेगी आपकी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं राशिद कुरैशी मोबाइल फ़ोन एसोसिएशन का सदर। जनाबे वाला, हमारे साथ तो ये हालत हो गई है कि जो आप पिछले 1.5 महीने से हम घर के अंदर बैठे हुए हैं। हम अपने मुलाजमीन की तनख्वाह जो कि फर्स्ट मंथ की दे चुके हैं, अब दूसरा मंथ तैयार हो गया, हमने किसी की तनख्वाह नहीं रोकी। और तकरीबन मोबाइल मार्केट में जितने भी जो लोग काम कर रहे हैं, दुकानदार हजरात हैं, वो 90% है रेंट पे। अब मालकन हमें इतना प्रेशर डाला हुआ है कि आप लोग हमारा किराया दें। वो बेचारे अपने कारोबार बचाने के लिए मेरे दुकानदार सबों को किराया भी दे रहे हैं, लेकिन हम लोग कहाँ गए? मैंने पहले भी 2-4 मरतबा मीडिया वालों से बात करते हुए गवर्नमेंट ऑफ सिंध से अपील की थी कि कोई हमारे लिए ऐसी SOP बनाई जाए जिस पे हम अपना बिजनेस कर सकें, जो कि मुझे मालूम है। और हमारे तब ये जो फेडरल गवर्नमेंट ने कहा कि आपका बिजली का बिल भी नहीं आएगा, स्विगी गैस का, तो वो बिल आ रहे हैं भला? जी बिल्कुल, हमारे पास सब कुछ आ रहे हैं और किसी किस्म का कोई रिलीफ भी नहीं है। और फेडरल गवर्नमेंट ने तो ये भी कहा था कि किराया जो लिया जाएगा वो आई थिंक क्या मुतालबा करेंगे आप? मैं ये करूँगा, सबसे पहले को लोकल गवर्नमेंट या सिंध गवर्नमेंट जो भी है, सबसे पहले तो नोटिफिकेशन जारी करे कि हमारे किराए नहीं लिया जाए। अगर मालिकों को खुद अपनी तरफ से गवर्नमेंट अदा करे और बिजली के बिल के मामले में हमें मुकम्मल रिलीफ दिया जाए। और एक इतने जितने भी ये दुकानदार हैं जो बेचारे 1.5-2 महीने से बैठे हैं, इनको ऐसा करना चाहिए कि कुछ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान या गवर्नमेंट सिंध की तरफ से कुछ बिला सूद के कर्जे दिए जाएँ ताकि वो अपना बिजनेस दोबारा रन कर सकें। भाई यो साडा कौंसलर ने दिए हमारे को राशन, वो सूखा आटा दिया, एक आटे की बोरी दी है, वो 4-4 घर की एक बोरी दी है। वो बोरी को हम क्या करेगा? खोर के आटा हम बच्चों को देंगे, वो सूखा आटा खा लेंगे, नहीं खाता जाएगा। और कुछ
4-4 5-5 घर को एक बोरी दी है। 500 घर है हमारा, 10-10 किलो की आटे की बोरी दी है। हम बहुत गरीब मोहल्ला हमारा, कचरा ढूंढने वाले हैं। हमारे बच्चे मजदूरी भी नहीं मिलती। बच्चे इतने जो रोडों पे बच्चे भूखे प्यासे पड़े हैं, मरण के काबिल हो चुके हैं, पर हमें कुछ भी नहीं मिला। ये 13 महीने दिया, वो कचरा भी ढूंढते थे, वो भी कचरा बंद हो गए, मजदूरी भी बंद। अभी बच्चे जाए तो जाए किधर जाए? तो ये आटा, खाली आटा 5 किलो, ये तो सूट जैसा आटा, कोई बच्चे खा भी नहीं सकते। रूखी रोटी जा रूखा आटा, ऐसा थोड़ा तो बच्चे ऐसे फांसी लेके मर जाएंगे। तो ये कौशल उतार दे, गरीबों को सास करे। अच्छे खाने वाले रोजगार हमारा बंद पड़ा, ठीक है। हमारी वजह से इसको अल्लाह ताला ने इज्जत दी है। हमारा हक इसने खा लिया है। 15-15 घर हैं खाने वाले, एक आटे की बोरी दी है, वो भी रूखा आटा इसने हमें दिया है, ठीक है। ये इसका हक नहीं बनता, हमारे गरीबों का हक खाया। इसका ये राशन वाशन बंद करे। इमरान खान को बोला हमारे कार्ड पे राशन अदा किया जाए, इसको नहीं दी, ठीक है ना। ये इसने गरीबों का हक है। ये कौंसिल है हमारा। सर ये गरीब आवाम है वार्ड 20 की, ठीक है। ताहिर टूटी साहब ने इनसे शनाख्ती कार्ड वगैरह लेके कॉपी वगैरह इनको बोला गया कि आपको 12-12 हज़ार रुपया भी मिलेंगे और आपको राशन भी मिलेगा। उन्होंने बोला कि भाई इन लोगों ने बेचारे गरीब आदमी, इन्होंने बोला शायद मिल जाए हमारे को। इन्होंने काउंसलर को फोटो कापी NIC की जमा करा दी। बाद में जब राशन तकसीम की बारी आई तो पता चला कि इस 20 वार्ड की राशन आया ही नहीं। तो इन बेचारा ये रात इनको ये आटा मिला है जो नाकिस है, जो सर खाने वाला नहीं है। ये आप लोग देख सकते हो, ये देख रहे हो, ये आटा खाने वाला नहीं है। ये सिंध गवर्नमेंट का गैर मियारी काम है। सर तकरीबन इन असांजे पाड़े में तकरीबन 600 घर का मथे आहिनि जेका बिल्कुलु ग़रीब आहिनि। को उन्हनि वटि वसाइल न आहे, को उन्हनि वटि नौकिरी न आहे, को कारोबार न आहे। ये बिल्कुलु ग़रीब आहिनि, बिल्कुलु तकरीबन इन्हनि जो कचरा ॿेड़नि जो कमु आहे। ग़रीब आहिनि, इन्हनि जी को हेल्प न कई आहे। असांजे काउंसलर तकरीबन फंड भी इन्हनि जो आयो आहे, असांजे पाड़े जो राशन भी आयो आहे, कुछ भी कोन मिलियो आहे। तकरीबन 600 घरनि खे ई 10 बाचका मिलिया आहिनि जेका 4-4 किलो जा आहिनि, जेको खाइण वारो बि अटो न आहे। ऐं इन खे असांखे इहो ॿुधाए कि बाबा इन खे खाऊं छा असां? आहे को अटो चीनी घी आहे को शइ बि न आहे। माना सभु खपाए माल पंहिंजे ॻोठनि ते ॾेई आयो आहे। ऐं 1000 माण्हुनि खे इहो राशन ॾेई वियो आहे। हज़ारनि जे वोटनि जे इतरार ते जेका ॾेई विया आहिनि। असांजी इमरान खान खां रिक्वेस्ट आहे कि जेको असांजी मूवी सर्च करे ऐं हिन ते कुछ एक्शन खणे। हम लोग जा रहे हैं, हम लोगों को कोई राशन भी नहीं दे रहे। हमारा जमशेर कॉलोनी का एक कार्ड हम लोगों को नहीं दे रहे। हमारा बंदा पॉलिश का काम करता है, बच्चे हमारे छोटे छोटे कोई नहीं दे रहे हम लोगों को। ऐसे बड़े बड़े लोग हैं, हमारे को कोई भी नहीं दे सकता है। हालत ये देखो, हमारा न कारोबार न धंधा, और जिसको जाके मांगो कोई आटा माटा जाओ बस हमारे कोई इधर नहीं है। हमको तो कोई भी राशन नहीं मिल रहा है। जिधर जा रहे हैं हमको भगा रहे हैं। हम बैठे हैं, हमारे बच्चे भूखे हैं, कुछ भी हमको एक रोटी का दाना नहीं है, वो भी इधर से लेते उधर खाते हम। अल्लाह जानते हैं हमारे पास कुछ भी राशन नहीं आ रहा है। जो भी है दुनिया को बट रहा है, हमको नहीं मिल रहे हैं। जिधर जाते हैं भगाते हैं, जिधर जाते हैं भगाते। हम 10 दिन बेकार बैठे हुए हैं, ना रोजगार है ना क्या है। जिसका पास जाते हैं राशन लेने, वो में भगा देते हैं, बोले जाओ वो फलाने के पास जाओ, वो फलाने के पास जाओ, वो फलाने के पास। वक्त जो है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो है, ब्रेक खां पोइ वरी ॿीहर मिलूं था ॿियनि माण्हुनि सां, ॿियनि सिविल सोसाइटी जे फर्दनि सां, त उहे छा था चवनि। नाज़रीन, हिन कोरोना वायरस में जिथे फ्रंट लाइन ते असांजा डॉक्टर, पैरामेडिकल स्टाफ, पुलिस, रेंजर्स, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि, उते मीडिया जा वर्कर ऐं जर्नलिस्ट बि भरपूर कवरेज करे रहिया आहिनि। ऐं उन्हनि जूं बि कुर्बानियूं जेको हिन कोरोना वायरस में तमामु घणियूं आहिनि, छाकाणि त उहे बि फ्रंट लाइन ते जेके मौजूदु आहिनि। त उन हवाले सां उन्हनि खे बि विसारे नथो सघिजे, छा करे मीडिया ॿोॾ हुजे, जंगियूं हुजनि, कहिड़ो ई बि वबा हुजे, त बि मीडिया जो अहम रोल थो थिए। उन हवाले सां हिन वक़्तु असां वटि नवाबशाह प्रेस क्लब जो साफ़ ई मौजूदु आहे असद बुखारी,
उन खां पुछंदासीं त हीअ जेकी वबा आहे साफ़ इन जी तमामु घणी हिकिड़ी ख़िदमत आहे, उन हवाले सां तव्हां छा चवंदो? महिरबानी ज़ुल्फ़कार साहब, जीअं ॿिया पुलिस थी वई, डॉक्टर थी विया, फ्रंट लाइन ते आहिनि, ईअं असां साफ़ ई बि फ्रंट लाइन ते आहियूं, पर असांखे नथा ॾेखारनि त तव्हां अॻिते आहियो। छो डॉक्टर आहिनि उहे लाज़मी वारा मरीज़ खे ॾिसनि था। जेसि ताईं मीडिया हाईलाइट न कंदी, माण्हू खे ख़बर न पवंदी त केतिरा पेशेंट आहिनि दुनिया में, लाज़मी ॻाल्हि आहे मीडिया ॿुधाईंदी त दुनिया खे ख़बर पवंदी। असां चऊं था त असां लाइ बि कुझु कयो वञे, असांखे न का सैनिटाइज़र ॾिनो थो वञे, न को मास्क, हिकिड़ो मास्क बि को खैराती अचे थो ॾेई थो वञे त साईं वरी फोटो ठाराए हलियो थो वञे। हुकूमत कुझु न कयो अञा ताईं। पंजाब वारनि चयो आहे त भाउ मरी वेंदो माण्हू त उन खां पोइ हुनखे 10 लख मिलंदा, माना जीअण खे जाए ₹1 न आहे, मरण खां पोइ मिलंदा। इन लाइ बि कुझु करणु खपे। असां वॾी हिते रिपोर्टिंग कई आहे। साफ़ ई बि जीअं ॿिया उनखे एप्रिशिएट कयो पियो वञे त डॉक्टर सां यकीनन चऊं था त बिल्कुलु डॉक्टर फ्रंट लाइन ते कमु कंदा, असांजी पुलिस आहे, पर साफ़ ई त हर माज़ ते जेके बीठो आहे उन्हनि जे ज़िले इंतिज़ामिया तरफ़ लाज़मी न आहे सभु साफ़ ई वीचारा अमीर हुजनि, ऐं के साफ़ ई त वीचारा जेके दिहाड़ीअ ते मुंहिंजा औलाद कमाईंदो या पाण कमाईंदा हुआ। त उन हवाले सां तव्हां जीअं ॻाल्हि कई त सैनिटाइज़र्स, मास्क या उन्हनि खे जेके पर्सनल प्रोटेक्ट इंस्ट्रूमेंट आहिनि उहे नथा ॾिना वञनि, त इहा बेहसी न आहे? सर बिल्कुलु बेहसी आहे। इंतिज़ामिया खे सोचणु खपे त 90% साफ़ियन जेका उहो बग़ैर पघार जे कमु कनि था, उहो फ्री में कमु कनि था, पंहिंजो फ़र्ज़ु निभाइनि पिया, माण्हू खे ॾेखारनि था, सच था ॾेखारनि माण्हू खे। वॾा इदारा जेका आहिनि कराची, हैदरा, इस्लामाबाद पघारूं आहिनि, हिते को कंहिंजी पघार न आहे, फ्री में कमु करे पियो। हिते बि हुकूमत खे खपे त इन लाइ कुझु करे। हाणे ॾिसो इंडिया में रुगो कोरोना पॉज़िटिव थिया आहिनि 53 साफ़ ई रुगो थिया आहिनि पॉज़िटिव, जेका फील्ड में रिपोर्टिंग कंदा हुआ। हाणे अंदाज़ो लॻायो त हिते असांजा टेस्ट कया वञनि त हिते अलाए छा थींदो। असां चऊं था त हुकूमत खे खपे, वज़ीर आला खे खपे, इमरान ख़ान खे खपे त इन लाइ सोचे, इन लाइ को इक़दाम खणे, को इन लाइ को रिलीफ इन्हनि खे ॾिए ताकी अञा सुठे नमूने सां इहो पंहिंजी ख़िदमत। असां उमेदु कंदासीं मुराद अली शाह खां त असां लाइ साफ़ियत लाइ कुझु करे, सोचे असां लाइ त असां वधीक तरीक़े सां महिनत करे सघूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां वटि डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद इब्राहिम जाफ़र साहब मौजूदु आहे, जेको उन स्पॉट ते बीठो आहे जिथे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी हिते केस हिकिड़ो ज़ाहिर थियो आहे, उन इलाइक़े खे सील कयो वियो आहे। ऐं उन सां गॾो गॾु असां तव्हांखे जीअं ॿुधायो त हिते जीअं ई कोरोना वायरस जो ही लॉकडाउन रहियो आहे या जंहिं को वबा फैली आहे, त उते जेको आहे सो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन, पुलिस, डॉक्टर्स असांजा फ्रंट लाइन ते कमु करे रहिया आहिनि। त उन हवाले सां डिप्टी कमिश्नर सां ॻाल्हि ॿोल कंदा, सर ये जहाँ हम खड़े हैं तो इलाका सील किया हुआ है, तो अभी क्या प्रेजेंट सिचुएशन है हमारे डिस्ट्रिक्ट की, कितने कोरोना वायरस के पेशेंट हैं और वो क्या मकामी थे या वो तबलीगी थे? जी, अब तक की जो सूरत हाल है तकरीबन 70 लोग जो हैं वो हमारे डिस्ट्रिक्ट में अब तक पॉजिटिव हुए हैं, जिनमें से 66 लोग जो हैं वो तबलीगी जमात के जो हमारे भाई हैं, जो हजरात हैं, वो उनमें से पॉजिटिव थे, और 4 जो हैं वो हमें लोकली मिले हैं। उन 4 में भी लोकली की पोजीशन इस तरह के 2 जो हैं वो उनका ट्रैवल हिस्ट्री जो है वो रायवंड थी, तो मतलब ये कि वो वहाँ से इन्फेक्ट होकर हमारे डिस्ट्रिक्ट में आए थे। और जब हमने सर्वे किया जो जिनकी भी ट्रैवल हिस्ट्री वहाँ से मिल रही थी, हमने जब उनके टेस्ट कंडक्ट कराए तो उसमें हमें ये 2 पॉजिटिव मिले। इसके अलावा एक शख्स जो है वो उसके कॉन्टैक्ट हिस्ट्री है, जो सऊदीया से जो एक बंदा विज़िट करके आया था और वो कोरोना हुआ था और इसने उसके साथ एक दिन गुजारा था, तो उसका भी जब हमने कराया तो उसका भी पॉजिटिव आ रहा है। और जो चौथा शख्स जो हमारे पास लोकली है वो इसी जगह से ताल्लुक़ है जिस गली में हम खड़े हुए हैं, तो इसकी भी जो अब तक की जो हमारी फाइंडिंग्स हैं उसको लोकली जो है वो वायरस जो है उसने इन्फेक्ट किया है। अब इनिशियली तो हमने इस एरिया को आइसोलेट कर दिया कम्प्लीटली, ताकि हम अपनी फाइंडिंग्स देख सकें कि आया इसको लोकली अगर ट्रांसमिट हुआ है तो कौन इसका कांटेक्ट में रहा है और वहाँ से इसको ये वायरस ट्रांसमिट हुआ है। और सेकेंडली हमने इनके जो क्लोज़ कॉन्टैक्ट्स थे उन सब की हमने सैम्पलिंग भी ले लिए, जो उम्मीद है कि आज या होपफुली कल तक जो उनके रिज़ल्ट्स भी आ जाएंगे, तो उनकी रिज़ल्ट्स की बेसिस के ऊपर हम फिर आगे जाके कंक्लूड कर पाएंगे कि आया जो इसकी ट्रांसमिशन है वो लोकल ट्रांसमिशन है या किसी और तरीके से इसको ट्रांसमिट हुई है, तो उस पर हम नतीजे में बाद में पहुँचेंगे। दूसरा सर, ये जो हमारे 1 महीने से ज़्यादा अर्सा हो गया हमारी पुलिस है, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन है, डॉक्टर्स हैं, वो हमारे फ्रंट लाइन पे जो है ना वो लड़ रहे हैं इस वबा से, तो हमने भी उसको अप्रिशिएट किया है। लेकिन उनके हवाले से काफ़ी उनको मुश्किल आते हैं, जैसे पहले पर्सनल प्रोटेक्टिव इंस्ट्रूमेंट की बात कर रहे थे डॉक्टर्स या पुलिस डिपार्टमेंट के हवाले से कि उनके पास मास्क नहीं है या ग्लव्स नहीं है या ऐसी कोई, तो इस हवाले से कोई आपने उनको दिए हैं वो चीज़? जी, मैं सबसे पहले आपके चैनल के तवज्जुद से जितने भी हमारे जो इदारे के लोग हैं, पुलिस, फ़ौज, रेंजर्स, ज़िले इंतज़ामिया के लोग, रेवेन्यू डिपार्टमेंट के जो हमारे, और ख़ास तौर पे सबसे बढ़ के जो हमारे फ्रंट लाइन पे जो डॉक्टर हजरात हैं, पैरामेडिकल के जो लोग हैं वो, और
साथ में जो सहाफ़ी ब्रादर्स हैं उनको भी मैं इसके अंदर शामिल करना चाहूँगा कि ये जो एक जंग की सूरत हाल है, ये हमारे जो एक हिसाब से फ़ौजी हैं जो लड़ रहे हैं इस जंग के साथ, तो उन सब को मैं सबसे पहले खराज तहसीन पेश करूँगा और उनकी जो अब तक की जो काविशें रही हैं वो काबिल सताइश रही हैं। जो हमारे डिस्ट्रिक्ट की सूरत हाल है वो ये है कि हम चूँकि PPEs की जो किल्लत है, जो दिक्कत है, वो इंटरनेशनली भी फेस की जा रही है और कंट्री लेवल पे भी, प्रोविंशियल लेवल पे भी, लेकिन जो भी अवेलेबल रिसोर्सेज उनमें रहते हुए हमारे जितने भी फोर्स के जो लोग हैं और जो हमारे डॉक्टर हजरात हैं या जो हमारे पैरामेडिकल हजरात हैं उनको हमने प्रॉपर्ली जो है कोशिश की है कि उनको PPEs दें, लेकिन अब भी चैलेंजेस हमारे पास काफ़ी सारे हैं। सर, जैसे हैदराबाद में या कराची में पुलिस डिपार्टमेंट या डॉक्टर्स वो ड्यूटियाँ सर अंजाम दे रहे हैं, तो उनकी भी टेस्ट करवाई है एहतियातन तौर, तो काफ़ी उधर पे पॉजिटिव है, उनको आइसोलेट किया जाए। तो नवाबशाह में भी ऐसे कोई आपने जो हमारे फ्रंट लाइन पे काम कर रहे हैं कि उनकी वो टेस्ट हुई है? देखें, इसको थोड़ा सा प्रैक्टिकली देखना पड़ता है कि अगर इन केस अगर लोकल ट्रांसमिशन के केस आपके पास जब आना शुरू हो जाते हैं तब जो है आप इस तरह की सैम्पलिंग शुरू कर देते हैं, अपनी फोर्सेस के जवान के भी आप सैंपल लेना शुरू कर देते हैं और डॉक्टर्स के भी लेना शुरू कर देते हैं। अब चूंकि हमारे पास जो लोकल ट्रांसमिशन जो है वो एक हमें ख़दशा है कि लोकल ट्रांसमिशन शुरू हो गई है, तो इस हवाले से हमने डेफिनेटली आज ही इनफैक्ट ये हमने स्ट्रेटजी बनाई है कि हम रैंडम सैम्पलिंग करेंगे उन डॉक्टर्स की जो फ्रंट लाइन पे थे या जिनका एटलीस्ट कांटेक्ट हुआ है किसी न किसी पेशेंट के साथ, उनकी हम सैम्पलिंग करेंगे और उन्हीं सैम्पलिंग के बेसिस के हम अपनी जो फर्दर स्ट्रेटजी है उसको हम डिवाइस करेंगे। सर, ये जो सिंध गवर्नमेंट ने SOPs दिए हैं कि दुकानदार, आज भी प्रेस कॉन्फ्रेंस की है ताजिर तादारों के कि हम 24 आवर्स के, तो आपको कोई सिंध हुकूमत के कोई इंस्ट्रक्शन मिली है कि SOPs के तहत मरहलेवार दुकान खोले जाएँ? जी डेफिनेटली होम डिपार्टमेंट जो है इसके ऊपर ब्रेनस्टॉर्मिंग करके जो भी SOP हमें भिजवाते हैं हम उसको इम्प्लीमेंट कराते हैं, वो तमाम उनके लिए होता है। एक्चुअली जो पर्पस है वो ये कि जो लॉकडाउन जो है उसको इस तरीके से ईज़ आउट किया जाए कि लोगों की जो मुआशी जो सूरत हाल है वो इस हद तक बिगड़ ना जाए कि लोग जो है फाका कशी की तरफ चले जाएँ, लेकिन साथ साथ में जो सबसे अहम बात है कि इस जो वायरस के जो फैलाव जो है उसको हमने रोकना है, क्योंकि बाद में अगर खुदा न खास्ता इसका फैलाव जैसे दीगर ममालिक हैं जैसे इटली हो गया या USA, उस लेवल तक अगर यहाँ पे फैलाव चला गया तो हमारी जो सोसाइटी है, जो हमारे लोग हैं या हमारी जो इदारे हैं उनकी इतनी सख्त नहीं है कि हम उसको बर्दाश्त कर सकें। तो ज़रूरी यही है कि जो एहतियात है उसमें जितना भी उस एहतियात में रहते हुए बिज़नेस को अगर हम स्पेस दे सकें तो वो हम दे रहे हैं। सिंध हुकूमत की तरफ से तो लॉकडाउन किया गया जो समाजी डिस्टेंस है या सोशल डिस्टेंसिंग, लेकिन ये जो एहसास कफ़ालत प्रोग्राम है उधर से काफ़ी लोगों औरतों की हमें हजूम नज़र आए, तो इस हवाले से कंप्लेन हमारे पास भी, तो आपके पास भी आई होंगी, तो इस हवाले से कोई मैकेनिज़्म बनाए आपके कि उसको दूर किया जाए, सोशल डिस्टेंसिंग रखा जाए, ताकि क्योंकि वो सारे लोग जो है वो कच्ची आबादी से ताल्लुक़ रखते हैं, अगर वो वायरस फैल गया तो बड़ा ख़तरनाक होगा। जी आपने बिल्कुल बहुत दुरुस्त बात की कि सबसे बड़ा जो हमें डर या खौफ जो है वो अगर कच्ची आबादी जैसे गुंजान आबादी में अगर लोकल ट्रांसमिशन शुरू हो जाती है तो उसको रोकना जो है वो बहुत ही मुश्किल बल्कि नामुमकिन हो जाता है। तो डेफिनेटली जब ये एहसास प्रोग्राम की डिसबर्समेंट शुरू हुई तो हमारे पास सबसे बड़ा चैलेंज ये था कि मेरे डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद में 1,06,000 जो हैं वो लोग बेनज़ीर इनकम सपोर्ट के ओरिजिनल बेनिफिशरीज़ थे, उसके साथ साथ जो एहसास इमरजेंसी फ़ंड थे उसके 27,000 बेनिफिशरीज़ थे, तो इस तरह मिला के तकरीबन 1,35,000 के आसपास बेनिफिशरीज़ थे जिन्होंने मुख्तलिफ पॉइंट्स पर इकट्ठा होकर जाना था। साथ साथ में हमारे पास चैलेंज ये था कि उसमें से तकरीबन 1,20,000 के आसपास जो है वो सिर्फ और सिर्फ ख़वातीन थे और कोई भी खातून उस सेंटर पे अकेले विज़िट नहीं करती, उसके साथ डेफिनेटली कोई फैमिली मेम्बर साथ होता है। तो एक वक्त में इतने लोगों को चंद एक सेंटर्स पे लेके जाना हमारे लिए बहुत बड़ा चैलेंज था, लेकिन डेफिनेटली वो सोशल डिस्टेंसिंग के जो प्रोटोकॉल है उसको फॉलो करते हुए हमने कोशिश की कि सोशल डिस्टेंसिंग हो, कहीं पे वायलेशन भी है। आप वाली बात है कि जो हमारे जो लोग जो वहाँ उस बेनिफिशरी जो उसको अटेंड करने आते थे उनकी भी कोई एजुकेशनल और इतना वो नहीं था कि हम उनको जो अवेयरनेस उनको होती, तो कहीं कहीं पे वायलेशन हुई है, लेकिन हमने भरपूर कोशिश की है कि इसको हम मिटिगेट करें और कम से कम रखें। हाँ जी, डिवीजन में जेके भी केसेस आहिनि उहे तबलीगी आहिनि, लोकल केस को भी अञा ताईं न आहे अल्हम्दुलिल्लाह। राशन जे लाइ जेको फंड्स एलोकेटेड आहिनि उहे अक्रॉस डिस्ट्रिक्ट जेको आहे यूनियन काउंसिल वाइज़ डिस्ट्रीब्यूट थिया आहिनि, त पर यूनियन काउंसिल को 150 जे लॻभॻि राशन बैग्स आहिनि, जॾहिं त मुस्तहिक़ीन जो तइदादु वधीक आहे,
त उन में यूसी वाइज़ कमेटियूं ठहियल आहिनि। उन्हनि कमेटियुनि जेके नाला फाइनल कया आहिनि उन्हनि खे उन्हनि जे डोर स्टेप ते राशन पहुचे पियो। उन में रेंजर्स जो नुमाइंदो, आर्मी जो नुमाइंदो उहे बि मौजूदु हूंदा आहिनि। बिल्कुलु मेरिट ते ऐं ग़रीब फैमिलीज़ खे इहो राशन मिली रहियो आहे। ऐं छो त राशन जो तइदादु कुझु घटि आहे, इन जे करे काफ़ी माण्हू रहिजी विया आहिनि। नाज़रीन, अॼु असां तव्हांखे जेको बेरोटाई में मुख़्तलिफ़ जेके लॉकडाउन जे हवाले सां सूरत हाल पैदा थी आहे, 1 महीनो 2 ॾींहं लॉकडाउन खे थी विया आहिनि। उन सां हवाले सां जिते ॾियाड़ी ऐं मज़दूर तबिको सख़्तु परेशान थियो आहे, उते जेको सफ़ेद पोश दुकानदार आहे या नंढो कारोबार वारो माण्हू आहे उहो बि सख़्तु परेशान आहे। तव्हांखे असां टेलर्स एसोसिएशन जे अॻुवाणनि जूं या दर्जन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, नंढनि कारोबारी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, उन सां गॾोगॾु मोबाइल एसोसिएशन वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, या जेके हिते वीचारा मज़दूर ॾियाड़ी ते कमु कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, मीडिया जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, इंतिज़ामिया जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूंसीं। त उते सभु माण्हू हाणे उहे दाऊं था कनि त हुकूमत लॉकडाउन त करे थी, पर उहो लॉकडाउन जे हवाले सां काफ़ी जेके आहिनि से माण्हू हाणे सख़्तु परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते जेके ॾियाड़ीअ ते ऐं कमु कंदड़ पोरे त उहे त सख़्तु परेशान आहिनि। राशन जी तव्हां सूरत हाल ॾिठी आहे, ज़िले इंतिज़ामिया सिंध हुकूमत इहा दावा करे थी त असां राशन मेरिट ते विरायो आहे, पर उन जे बावजूदि बि माण्हू रोज़ एहतिजाज कनि था। अॼु बि जेके आहिनि से काफ़ी औरतूं गैर मयारी अटो खणी एहतिजाज कयो आहे। मोबाइल एसोसिएशन वारनि, टेलर्स एसोसिएशन, नंढनि कारोबारी माण्हू चयो आहे त हाणे लॉकडाउन मरहले वारो खोलियो वञे त जीअं असां पंहिंजो रोज़गार करे सघूं। जॾहिं त सिंध हुकूमत लॉकडाउन कयो त उते वरी वफ़ाक़ी हुकूमत जेको एहसास कफ़ालत वारो प्रोग्राम शुरू कयो, उते बग़ैर प्लान जे शुरू कयो। उते जेके मायूं हुयूं उन्हनि जा हुजूम नज़र आया, समाजी विथीअ खे नज़रअंदाज़ कयो वियो, उते कंहिं बि क़िस्म जो ख़्यालु न रखियो वियो। ऐं सियासी पॉइंट स्कोरनि जे करे उते जेके आहिनि से सियासी माण्हू PTI जा हुजनि या पाकिस्तान पीपल्स पार्टी जा माण्हू हुजनि, उहे वञी उते विज़िट करणु लॻा त हिन अहिड़ी वबा में, हिन अहिड़े मुश्किल दौर में बि सियासी माण्हुनि खे बजाए जे माण्हुनि जी ख़िदमत करण जे उहो पंहिंजे सियासी पॉइंट स्कोरिंग में करणु लॻा। ऐं नवाबशाह में इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल पैदा थींदी पई वञे। इंतिज़ामिया वॾियूं दावाऊं करे थी त असांजो वॾी कोशिशि कई आहे त असां कोरोना वायरस खे बचायूं, पर तव्हां ॾिठो त मनुआबाद में हिकिड़ो माण्हू जेको आहे कोरोना वायरस जो उहो पेशेंट बि थी वियो, उहो फोत बि थी वियो। ऐं उनजी तदफ़ीन बि बग़ैर SOP जे थी वई। अहिड़ी रीति तालके थाणे नवाबशाह जे हथ ॻोठ ख़ुदा बख़्श चांडियो में जेको हिकिड़ो कोरोना जो पेशेंट ज़ाहिर थियो, ॿुधाए पियो वञे त काफ़ी ॾींहं अॻु में उहो उते जेको तबलीग खां मोटियो ऐं उहो इंतिज़ामिया जे नज़र ते न चढ़ियो ऐं उतां जे माण्हू उनखे तहफ़ुज़ ॾिनो। ऐं बाद में जॾहिं कंहिं सोर्स खां ख़बर पई त पोइ इंतिज़ामिया उन ते एक्शन वरितो, उनजी रिपोर्ट कराए। तेसि ताईं हू 100 जे तइदाद में माण्हू सां मिली चुकियो हूंदो, पंहिंजे घर वारनि सां मिलियो हूंदो, जिते निमाज़ पढ़ी हूंदो, उते ॿुधाए पियो वञे त पेशिमा मां त इहे केस इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल पैदा करे वञे थी। यकीनन हिन मुश्किल वक़्त में, हिन ख़तरनाक बीमारीअ में डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ, पुलिस, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऐं साफ़ जो वॾो रोल आहे त उहो हिन मुश्किल वक़्त में पंहिंजी जान दाव ते लॻाए, पंहिंजे ख़ानदान जी जान दाव ते लॻाए माण्हुनि जे ख़िदमत लाइ ज़रूरु बीठा आहिनि। पर डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जो फ़र्ज़ु आहे त उनखे जेको आहे सो सही नमूने हैंडल करे। ख़ुदा न करे जेकॾहिं नवाबशाह में इहे जीअं तव्हांखे मां ॿुधायो त मनुआबाद ऐं ॻोठ ख़ुदा बख़्श चांडे वारा जेके माण्हू आहिनि, इहे मक़ामी लेवल ते काफ़ी माण्हू सां मिलिया आहिनि। ऐं जेकॾहिं इन्हनि माण्हुनि में को ब्रीच थियो या को इहो वायरस पकड़ियो त यकीनन हज़ारनि जे तइदाद में मरीज़ इन में वठिजी सघनि था। पर इंतिज़ामिया उनखे सीरियस वठण लाइ तयारु न आहे, न कोई असांजी आवाम हिन वायरस खे सीरियस वठण लाइ तयारु आहे। पब्लिक हिन खे हिकिड़ो मश्किरी ठाहे छॾी आहे त कुझु कोन थींदो। हीअ दुनिया में रोज़ानो हज़ारनि जे तइदाद में मौत थींदो, पर उनजे बावजूदि बि हितां जा नवाबशाह वासी, नवाबशाह जा शहरी एहतिजाज कनि था पंहिंजे राशन जे लाइ, पर तॾहिं बि समाजी विथीअ जो ख़्यालु नथा कनि। जॾहिं शहरनि में अचनि था त समाजी विथीअ जो ख़्यालु नथा कनि। त असांखे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जिथे असांजा बिल्कुलु डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ, पुलिस, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन साफ़ ई फ्रंट लाइन ते कमु करे रहिया आहिनि, उते उन्हनि खे घुरिजे त हिननि मक़ामी सतह ते जेको हाणे इहो वायरस पकड़िजे थो उनखे रोकीनि, त जीअं असां हिन वॾी वबा मां बची सघूं। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि कलींदा इजाज़त, अलाह ने कयो।